नाज़रीन अवासा ख़बर शेयर कंदालू। शहबाज अली मल्हा की रिपोर्ट के मुताबिक गुजर शहर में चौधरी नेक मोहम्मद रोड ते सवें गोठन के औरतुन लाइ जुड़ायल इंतजार गाह तेज़ बरसातुन सबब ढही पियो आहे, जैं सबब गोठाणा जिनमें गोठ पीर अल्लाहॾिनो शाह, गोठ गुल मोहम्मद जोखियो, गोठ गफूर जामरी, गोठ इब्राहिम पंवर, सजण मीर बहर, हाजी चागलो, खमन जोखियो, लोहार जोखियो, काबिल बटरो, शौकत जोखियो, जाड़ो हिंगोरो, सुलेमान कुरैशी, दाऊद जोखियो ऐं ॿियनि ॻोठनि जे औरतुनि लाइ जुड़ायल इंतज़ार गाह ढहण सबब परेशान आहिनि, जंहिं करे ईंदड़ वेंदड़ औरतुनि खे ॾुखियायूं पेश अची रहियूं आहिनि। गफूर जामरी, धणी बख्श पंवर, काउंसलर पीर मामू शाह ऐं ॿियनि सूबाई वज़ीर हाजी अली हसन ज़रदारी, ज़िले काउंसिल ठट्टो जे चेयरमैन अब्दुल हमीद पंवर खे अपील कई आहे त मथियनि ॻोठनि जो ढही वियल इंतज़ार गाह जोड़ाए ॻोठाणनि जी तकलीफ़ दूर कई वञे।